नाज़रीन, इमरान खान वधिक वक्त जेल में रहंदो। हू एहतजाज कराए रिलीफ वठण चाहे तो संदसि उहो मनसूबो नाकाम वेंदो। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻवान मंज़ूर वसाण इमरान खान जे जेल खां ॿाहिरि अचण या न अचण बाबति अॻकथी करे छॾी आहे। सियासी अॻकथियुनि ऐं ख़्वाबनि जे हवाले सां मशहूरी माणींदड़ अॻूणे सूबाई वज़ीर PTI बानी चेयरमैन ऐं अॻूणे वज़ीर आज़म इमरान खान जे अडियाला जेल खां ॿाहिरि अचण या न अचण बाबति चयो आहे त इमरान खान इस्लामाबाद ऐं मरी जे थधियुनि हवाउनि में फासी चुको आहे। वसाण हाउस कराची में ॻाल्हियूं कंदे हिन चयो त मूंखे महसूस थी रहियो आहे त PTI बानी वधीक कुझु वक़्तु जेल में रहंदो। हू एहतजाज कराए पंहिंजे लाइ रिलीफ वठणु चाहे थो, पर रिलीफ ॾींदड़ बि वॾा पका आहिनि। उहे कंहिं बि क़िस्म जे दॿाउ में न ईंदा। मंज़ूर वसाण चयो त KPK जे वॾे वज़ीर वॾियूं ॻाल्हियूं करे PTI बानी ऐं पार्टी खे नुक़सानु पहुचायो आहे। हिन अॻकथी कई त हुकूमती सिस्टम हलंदो, सिर्फ़ चेहरा तब्दील थींदा। शहबाज़ शरीफ़ समझदार माण्हू आहे। मौजूदा हालतनि में जेकॾहिं कुझु कमाल ॾेखारे वियो त बची वेंदो।